अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां मुर्सा शाम, मूंसां गॾु आहिनि शाहनवाज़ जमाली, मुजीबुर रहमान ऐं ज्ञानचंद। दोस्तों, उमेद आहे तव्हांखे कोरोना अलर्ट में असांजी वीडियो ज़रूरु पसंदि ईंदी। जिते कोरोना वायरस जे करे हज़ारे माण्हू मौत जे मुंहं में हलिया विया हुजनि, लखे माण्हुनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल हुजनि, लखे माण्हू वायरस जो शिकार हुजनि, मुल्कनि जा मुल्क लॉकडाउन वारी सूरत हाल में हुजनि, शहर वीरान, बाज़ारूं सुनसान बंदि हुजनि, समूरी दुनिया इन मर्ज़ मां जान छॾाइण जे लाइ परेशान हुजे, समूरे आलम ते हिकिड़ो रोग छाइणो। हिते पंहिंजी संजीदगी जो आलम इहो आहे त पाण इलाक़ाई लेवल ते कोरोना वायरस खां बचाव जे काई संजीदा आगाही मुहिम बि शुरू नाहियूं करे सघिया त उहे यकीनन उनजा नतीजा भयानक ई निकिरी सघनि। RHCD जे मेडिकल सुप्रीडेंट डॉक्टर मोहम्मद तैयब बुडेजा जो कोरोना वायरस जे हवाले सां मौक़ुफ़ आहे। जीअं त आऊं मेडिकल सुप्रीडेंट RHCD इंचार्ज ही लाइव में कुछ शयूं कोरोना वायरस के बचाव में ॿुधाए रहियो आहियां। ही कोरोना वायरस दुनिया जी नज़ले खंघ नमूनिया टाइप ते हिकिड़ी वबा आहे जेका चाइना मां वुहान शहर मां पकड़ी आहे। जेको बि माण्हू हुन में इन्वॉल्व थिए थो उहो जंहिं मुआशिरे में जंहिं घर में माहौल में रहे थो उन माण्हू उन्हनि ॿियनि खे लॻे थी। जीअं अॻे हल्को ज़ुकाम हूंदो, पर हीउ तमामु सीरियस वायरस ज़ुकाम जी शिकिल में थिए थो, तेज़ बुखार थिए थो, छिकूं अचनि थियूं, खंघि थिए थी, नमूनिया थिए थी। उन लाइ असांखे असांजे DHO ऐं डिस्ट्रिक्ट मैनेजर IHS हिदायतूं ॾिनियूं आहिनि। असां 4 ॾींहं खां वार्ड क़ाइमु करे छॾियो आहे। जेको बि सीरियस मरीज़ ईंदो उनखे असीं मैनेज कंदासीं, पोइ पदीन मोकिलींदासीं इंडस सिविल हॉस्पिटल पदीन, जिते हुन जूं टेस्टुनि लाइ कुझु टेस्टूं उते थींदियूं, कुझु कराची सिविल ऐं जना में बंदोबस्तु कयो वियो आहे। हिन जे वॾे में वॾो हिन बीमारी खां बचण जो तरीक़ो आहे बचाव करणु, प्रिवेंशन करणु, परहेज़ करणु। त जॾहिं बि छिक ॾियो, खंघो त पंहिंजे मुंहं खे कपिड़े सां ढकियो, या जेको इस्लाम मां असांखे तरीक़ो ॿुधायो आहे त पंहिंजे बांह जी ठूंठ जेका आहे उन ते मुंहुं रखो। जीअं उन जा ड्रॉपलेट या जेके बि पाणी ऐं खंघ में जेके ज़रावात मां ॿाहिरि निकिरनि था छिकुनि में, उहे ॿिए मरीज़ खे न लॻनि। कोशिशि करे पंहिंजो हथ न ॾियो। ऐं जंहिं मरीज़ में खंघ जूं, बुखार जूं, तेज़ नमूनिया, छाती बंदि जूं निशानियूं ॾिसो, उन्हनि खां पाण खे परहेज़ में रखो। उन्हनि खे फौरन हिन असांजे वार्ड में हिते या जेका बि वेठी जिते अस्पताल आहे उनजी आइसोलेशन वार्ड में वठी वञो त डॉक्टर पंहिंजो जेको हुननि जी किट आहे उहा किट पाइजे, हुन डॉक्टर खे बि न लॻे। उहा हुनजी टेस्टूं वठंदा ऐं हुनखे वरी मोकिलींदा ज़िले लेवल ते। ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ासि हुन में के टेस्टूं हूंदियूं या के निशानियूं पॉज़िटिव त टर्शियरी लेवल कराची ऐं हैदराबाद मोकिलियो वेंदो। हिन में इहो वरी वरी ॿुधायूं था त साबुण सां पंहिंजा हथ अधु कलाक ते जे माण्हुनि सां वरी कम्युनिकेशन या मेलाप आहे त साबुण सां ॾाढा हथ धो, माना 5 दफ़ा हथ ईअं हलाए पाण में, 5 दफ़ा वरी हिन जी पुठी ते हलायो, 5 दफ़ा वरी आङिरियुनि में ईअं हलायो आङिरियूं, ऐं 5 दफ़ा ईअं हथ खे हलायो, 5 दफ़ा हिन हथ खे हलायो, 5 दफ़ा हे ॿाहुनि जूं करायूं। जेतिरो साबुण सां ॾींहं में हथ धोईंदा माण्हुनि जे मिलण खां पोइ त हीअ बीमारी पकड़ंदी कोन। ऐं कोशिशि करियो त जंहिं माण्हू खे ज़ुकाम, हल्को बुखार या तेज़ बुखार, खंघि के डॉक्टरी हिसाब सां नमूने जूं अलामतूं आहिनि त उहो फौरन पंहिंजे आइसोलेशन वार्ड ॾही में या जिते बि सॼो मुल्क आहे जेके वेझो नज़दीक अस्पताल उते वठी वञो। पोइ उनजी जहिड़ी टाइप हूंदी उन हिसाब सां उते रखियो वेंदो या ज़िले हेडक्वार्टर में मोकिलियो वेंदो। उतां असांजी प्रोविंशियल लेवल या सिंध लेवल ते उनजी टेस्टूं थींदियूं ऐं उनखे ॿियनि माण्हुनि सां मेलाप, उथण वेहण, खाइण पीअण न ॾियो। आइसोलेशन जो मक़सदु ई आहे त उनखे अकेलो करे मैनेज करियो, दवा करियो, जीअं उन मां ॿिए में बीमारी ट्रांसमिट न थिए। ऐं ख़ुदा ते भरोसो आहे असीं पंहिंजे मुल्क जो, पंहिंजे इलाइक़े जो बचाव सुठे सुहिणे तरीक़े सां कंदासीं। ख़ुदा कोरोना वायरस जे हवाले सां यूनियन काउंसिल DI जे चेयरमैन मोहम्मद ज़मा जमाली जो मौक़ुफ़ आहे। असांखे संजीदा वठणु खपे। असांजो जेको माण्हू उनखे संजीदा कोन पियो वठे, इन ताईं सॼी दुनिया खे चकर में लॻाए छॾियो आहे।
हिते गॾिजी हुजूम करणु या जीअं डॉक्टर साहब जिन मीटिंग ॾिनी आहे उन हवाले सां वधि में वधि हिन खे सोचणु खपे, हिन ते ख़्यालु करणु खपे। हुजूम जेके आहिनि जॻहियूं उन खां परे रहणु खपे। वधि में वधि एहतियात जेतिरो थी सघे वधीक पनाह ॾियण वारो अलाह जी ज़ात पाक आहे। असांखे इन जे लाइ वधि में वधि कोशिशि करणु खपे, एहतियात करणु खपे, छाकाणि जो हिन शइ खे सम्झणु खपे। असीं अञा हिन खे कोन पिया सम्झी सघूं। अफ़सोस इन ॻाल्हि जो त हिन सॼी दुनिया में फैलिजी चुको आहे। चाइना, बर्तानिया, अमेरिका उहे हिन ते कंट्रोल न पिया करे सघनि। असीं उनखे तमामु जेको ईज़ी पिया वठूं मसइलो कोन्हे। हिन शइ जो वधि में वधि एहतियात करणु खपे ऐं असांजी सभिनी दोस्तनि खे अपील आहे ॿाहिरि खे हिन शइ जो वधि में वधि जेतिरो थी सघे इन जी अवेयरनेस पकिड़नि, ॿियनि माण्हुनि ताईं पहुचाइनि त हिन मुसीबत खां अलाह से असांखे पनाह में रखे। दोस्तों, इन वक्त कोरोना वायरस खां बचाव जो अकेलो ये वाहिद तरीक़ो फ़क़त एहतियात है। जी हाँ, एहतियात। त पोइ उहे एहतियाती तदबीरूं इस्तेमालु करे पाण बि महफ़ूज़ रहो, पंहिंजे आस पास ऐं ॿियनि खे महफ़ूज़ रखो। कोरोना वायरस खां बचाव जे एहतियाती तदबीरुनि में सभ खां पहिरीं पंहिंजा हथ वफ़े सां के साबुण या डेटोल सां धोईंदा रहो। खंघण, छिक या मिछ ॾियण दौरान पंहिंजे मुंहं खे टिशू पेपर या कपिड़े सां ढकियो। इस्तेमाल खां पोइ टिशू पेपर खे मुनासिब तरीक़े सां ज़ाया करे छॾियो। मास्क जो वधि खां वधि इस्तेमालु कयो। मुकमल तरह सां पकल खाधो खाओ। दोस्तों, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर, सब्सक्राइब ऐं लाइक कंदा ऐं घंटी जे बटन खे दॿाइण न विसारींदा त जीअं असांजूं नयूं वीडियोज़ वधि खां वधि तव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। मुर्सा शाम तव्हांजो आवाज़ु ॾेई